अस्सलाम वालेकुम दोस्तों, चालन खुश आयो सब खैर अल्लाह जे फजल करम सां तव्हां ठीक ठाक हूंदा, जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। दोस्तों अॼु शारमानी स्टाफ ते आया आहियूं साईं लियाकत जमाली वटि। साईं सां मुंहिंजो हेलो हाय थी सलाम दुआ थी वई ऐं साईं जेको सो पंहिंजे कम में मशगूल आहे। दोस्तों असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। हीउ शारमानी स्टाफ साईं वारा साईं जो अंदरूं दुकान जो हिस्सो। साईं कीअं बिज भलो आहे? हाँ हाँ साईं बिल्कुल रखाइबो। अल्लाह साईं खैर कंदो, महिरबानी दोस्तों।